बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं तव्हांखे ॾेखारींदासीं ख़ूबसूरत मंज़र कराची जे हिकु अहिड़े इलाइक़े जो आहे जिते तमामु घटि दोस्त ईंदा आहिनि। हीउ इब्राहिम हैदरी जो इलाइक़ो आहे जेको कुरंगी साइड आहे ऐं समुंड जो उहो एरिया आहे जिते हितां जा माछेरा जेके आहिनि समंदर मां मच्छी पकिड़े अची मार्केट में ॾींदा आहिनि ऐं हिते तव्हांखे उहे मच्छी मिलंदी जेका फिशरी में भी तमाम घट होंगी है। ये बेड़ियों ॾिसो था, ॾाढियूं ख़ूबसूरत बेड़ियों आहिनि ऐं हिन टाइम पानी भी तव्हांखे पोइते नज़र अची वियो आहे। ऐं इहो जेको आहे त माना हिकु शाम जो मंज़र आहे। अगर सुबुह जो टाइम तव्हांखे नज़र ईंदो त तव्हांखे हिते ॾाढो पानी नज़र अचे हा। तव्हां असां सां गॾु रहो। जंहिं दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब करें। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं आया आहियूं इब्राहिम हैदरी। हीअ जेको आहे मच्छी जो घर आहे जिते समुंड जी मच्छी, जिते मोहारा जेके त आस पास में जेके रहंदा आहिनि उहे पंहिंजी मच्छी वग़ैरह पकिड़ी, बल्कि वॾो सिस्टम ठहियलु आहे। इलाही हिते ॿेड़ियूं बीठियूं आहिनि। उहे मछेरा जेके हफ़्तो हफ़्तो समुंड जे अंदरि हूंदा आहिनि उहे मच्छी पकिड़े करे हिकु फिशरी आहे। फिशरी उहो अलॻि आहे जिते मच्छी वञे थी। हीअ जेको आहे त माना हिन जा घर आहिनि, इहे लोकल माण्हू जेके हूंदा आहिनि जेके गवर्नमेंट खां हटी करे जेको आहे त माना पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि मच्छियुनि जो, हीअ उन्हनि जो घर आहे। अॼु दिलि थियो त तव्हांखे बि घुमायूं, अचो असां सां गॾु। अनवर, तूं पहिरें हिते कॾहिं आयो? मां पहिरें ईंदो आहियां, तक़रीबन 12 दफ़ा पहिरें आयो आहियां। अच्छा हिते हिन पहिरें मां हितां एक्सपोर्ट भी कई आहे फिश। अच्छा क्रेट्स वग़ैरह हिते माशाल्लाह पाकिस्तान में आला हिकु क्वालिटी फिश मिले थी। थोरो माल पंहिंजो हिन फिशरी में न हूंदो आहे, हिते ई मछेरा खणी था अचनि प्राइवेटली। प्राइवेटली ख़ासि करे हिते उन को हिते मुनासिब मिली थी वञे। सही रेट बि हुन जा घटि हूंदा दोस्त जो चवणु आहे त हीउ जेको पाणी आहे हीउ सियारे में घटि थी वेंदो आहे ऐं ऊन्हारे में वधी वेंदो आहे। असल में हीउ पाणी लहंदो चढ़ंदो आहे। सुबुह जो टाइम हिन पाणी जो चाढ़ ईंदो आहे जॾहिं ॿेड़ियूं निकिरंदियूं आहिनि। जेकियूं ॿेड़ियूं रहिजी वेंदियूं आहिनि उहे रहिजी वेंदियूं आहिनि ऐं जेकियूं निकिरी वेंदियूं आहिनि सो निकिरी वेंदियूं आहिनि। उन्हनि सभु मुहाड़नि खे सॼी ख़बर आहे त असांजो इन टाइम केॾी महिल पाणी जो लाह थींदो, केॾी महिल चाढ़ थींदो। पोइ उहे पंहिंजो प्रोग्राम उन हिसाब सां ठाहींदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त माना ख़ुश्क ऐं हीअ मुहाड़ा ॾिसो जेके पंहिंजी तयारियुनि में लॻा पिया आहिनि ऐं ॼार वग़ैरह ठाहींदा आहिनि। हिननि जी हिकिड़ी वॾी सेटिंग हूंदी आहे जेको पंहिंजो राशन पाणी खणी करे हफ़्ते लाइ निकिरी वेंदा आहिनि। 10-10, 15-15 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि। उहे पंहिंजी फुल तयारी सां वेंदा आहिनि, छो जो जॾहिं समंदर में हलिया वेंदा त उन्हनि वटि ॿियो को बि ऑप्शन न हूंदो आहे। सो इन करे पंहिंजी सेटिंग सां वेंदा आहिनि ऐं केतिरा ॾींहं उन्हनि खे रहणो हूंदो आहे त उन हिसाब सां। दोस्तो, हीउ इब्राहिम हैदरी जो असां तव्हांखे हिकिड़ो पोर्शन ॾेखारियो आहे। अहिड़ा कई पोर्शन हिते आहिनि, लेकिन हाणे सिंध गवर्नमेंट जेको आहे हिकु ऐलान कयो आहे जेको तमामु इनखे सेटिंग सां इब्राहिम हैदरी जी इन फिश वारी साइड खे तमामु बहितरीनु सेटिंग कंदी ऐं उहो तरक़ियाती कमु जॾहिं थींदो त इंशाअल्लाह असां तव्हांखे हिकिड़ी नओं इब्राहिम हैदरी ॾेखारींदासीं। ॾिसो था केॾियूं सौनि जी तादाद में, बल्कि हज़ारनि जी तादाद में इहे बेड़ियूं आहिनि। इहे उहे मुहाड़ा आहिनि जेको पंहिंजो गुज़र सफ़र इन मच्छी ते जंहिंजो हलंदो आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो इन्हनि सां फुल ताउन हूंदो आहे। KPT वारनि जो बि फुल ताउन हूंदो आहे। हीअ ॾिसो था केतिरो पंहिंजी सेटिंग करे, कहिड़े हिसाब सां एॾो सारो अरेंजमेंट करे, कहिड़ी तयारियुनि सां हीअ समंदर में लहंदा आहिनि जॾहिं मच्छी लाइ वेंदा आहिनि। दोस्तो, असां सां गॾु रहो। असां तव्हांखे अञा हिकिड़ी शइ ॿी ॾेखारियूं था। हीअ जेको साम्हूं तव्हांखे पखी नज़र अचे थो, इहो बि ॾेखारींदासीं। ऐं हीअ थोरो ॾिसो शाम जो मंज़र ऐं एॾो हीअ खे चवंदा आहिनि पीअण पखी। हीअ मच्छी खाईंदो आहे ऐं हीअ हिननि वटि हिकिड़ो एज़ पाण वटि हिकिड़ो रखियो वेठा आहिनि नमूनो। ॾाढो इंजॉय कंदा आहिनि दोस्त असांजा जेके बि फिशरी में आहिनि। उन सभिनी दोस्तनि जो महिरबानी जेके इब्राहिम हैदरी में आहिनि जंहिं असां ताउन कयो आहे। जंहिं दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो। महिरबानी।